झुमरा देशों की है असा जिंदगी सकून जा झुमरा देशों की है असा जिंदगी सकून जा झुमरा देशों की है असा पेरे तले छाले सही पेरे तले छाले सही पेरे तले छाले सही दूल्हा देशों की है असा जिंदगी सकून जा झुमरा देशों की है असा जिंदगी सकून जा झुमरा देशों की है असा शहरां दे विच मरना वञो जंगल मिले सावल मिले शहरां दे विच मरना वञो जंगल मिले सावल मिले दरिया मिले बेड़ी मिले दरिया मिले बेड़ी मिले दरिया मिले बेड़ी मिले खतरा देशों की है असा जिंदगी सकून जा झुमरा देशों की है असा जिंदगी सकून जा झुमरा देशों की है असा कच्चे एतबार दे पत्थर हंसे इकरार दे कच्चे काहे एतबार दे पत्थर हंसे इकरार दे देखा न खस वैसा विला देखा न खस वैसा विला देखा न खस वैसा विला एका देशों की है असा जिंदगी सकून जा झुमरा देशों की है असा जिंदगी सकून जा झुमरा देशों की है असा
चले सफरा दे शौकी है असां जिंदगी सकून चा झुमरा दे शौकी है असां जिंदगी सकून चा झुमरा दे शौकी है असां तेरे गले छाले सही ओ तेरे गले छाले सही तेरे गले छाले सही शौकी है असां जिंदगी साथों बचा झुमरा दे शौकी है असां झुमरा दे शौकी है असां झुमरा दे शौकी है असां झुमरा दे शौकी है असां। वाह 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 अस्सलाम वालेकुम नाज़रीन अवां सभिनि खे दिल सां सिंध म्यूज़िक में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं पिया जीअं त हिकिड़े तमामु प्यारे ख़ूबसूरत शो में हमेशह कोमल हिकिड़ो तमामु प्यारो बहितरीनु गीत पेश कंदी आहे अवां सभिनि खे जंहिंमें मां हुन सां कोशिशि कंदो आहियां त निभाए सघां पर पाण त ॾाढो प्यारो ॻाईंदी आहे कोमल। हाणे तव्हां ॿुधायो त अॼु मां तव्हां सां सही निभायो आहे कीअं निभायो आहे? हा सुठो निभायो आहे सुठो निभायो आहे थैंक यू सो मच सुठा ई निभाईंदा आहियो तव्हां हमेशह ऐं जीअं त नाज़रीन तव्हांखे मुंहिंजी तरफ़ां बि सलाम ऐं गुड इवनिंग ऐं जेको आहे अॼु बि तव्हां सां 4 खां 6 वॻे ताईं असां गॾु आहियूं हमेशह वांगुरु ऐं उमेद था कयूं त तव्हां हमेशह वांगुरु ठीकु ठाक हूंदव। मां चवंदी आहियां त मां तव्हांखे दुआऊं ॾियां ऐं जेको आहे ख़ुशि रहो आबाद रहो हमेशह वांगुरु ऐं अलाह साईं जेको आहे जेके हिन दुनिया मां जेके आहिनि उहे लॾाणो करे विया आहिनि उन्हनि खे अलाह साईं जन्नत में जॻह ॾे आमीन सो मुंहिंजी दुआ आहे। ऐं अॼु बि जेको आहे तमामु सुठा गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि असल में असांजे शो में गेस्ट ई एतिरा ख़ूबसूरत ईंदा आहिनि त मूंखे चवणो मतिलबु मां चवण ते मजबूर थी वेंदी आहियां त कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि मतिलबु त 1000 ॻाल्हियुनि में हिकिड़ी तव्हां ॻाल्हि चई छॾियो त कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि तमामु सुठी आवाज़ तमामु सुठो इख़लाक़ तमामु सुठो अंदाज़ ऐं शिराज़ तव्हां छा चवणु चाहींदा? मां बिल्कुलु ॾाढो एक्साइटेड आहियां अॼु जो बि शो जे हवाले सां हमेशह असां शो में ॾाढो इंजॉय कंदा आहियूं जेके असांजा गेस्ट ईंदा आहिनि प्री प्यारा पंहिंजो परे खां सफ़र करे ईंदा आहिनि पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे असां वटि महिमान थी करे ईंदा आहिनि ऐं बल्कि असांजी दिलि चवंदी आहे जेके सुरीला आर्टिस्ट आहिनि जेके डिज़र्विंग आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे शो ते घुरायूं ऐं उहे ईंदा आहिनि 4 चंड हणी वेंदा आहिनि असांजे शो में त तीअं जीअं तव्हां कोमल शुरूआत में अर्ज़ु कयो त अॼु जा की जेके गेस्ट आहिनि माशाल्लाह तमामु घणा सुरीला नफ़ीस तबियत जा मालिक आहिनि उन सां गॾु गॾु तमामु प्यारो कमु करे कयो आहे उन्हनि सां गॾु हिकिड़ो लाइव परफॉर्मर आहिनि तमामु सुठो कमु कयो अथऊं त घणी देरि तव्हांखे न कराईंदासीं हिकिड़ो ब्रेक जो टाइम आहे उन खां पोइ तव्हांखे असांजे जेके अॼु क़ीमती गेस्ट आहिनि उन्हनि सां इंट्रोड्यूस कराईंदासीं त मां चवंदुसि कोमल तव्हां पंहिंजे स्टाइल में ब्रेक ते अचो त पोइ जी हा गेस्ट ॾे अचो बिल्कुलु बिल्कुलु इंट्रोडक्शन कराईंदासीं गेस्ट जो पर ब्रेक वठण बि लाज़मी हूंदो आहे सो वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केॾा बि न वेंदा अचूं त नंढड़ी साई खां पोइ वेलकम बैक भलीकार था चऊं तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे प्रोग्राम सिंध म्यूज़िक में ऐं उमेद था कयूं त अॼु जो प्रोग्राम बि तव्हां भरपूर तरीक़े सां इंजॉय कंदव छो जो गेस्ट ई एतिरा ख़ूबसूरत असां वटि हिते आया आहिनि ऐं मां चाहियां थी त उन्हनि जो इंट्रोडक्शन कराइनि शिराज़ बिल्कुलु बिल्कुलु इंट्रोडक्शन कराईंदासीं मां बल्कि पहिरें ई ब्रेक खां पहिरियों ई मां अर्ज़ु कयुमि त तमामु सुरीला सिंगर आहिनि उन सां गॾु लाइव परफॉर्मर आहिनि तमामु नफ़ीस तबियत जा मालिक आहिनि ऐं हर आर्टिस्ट में ख़ूबसूरती मां चवंदो आहियां सुर बाद में पहिरियां उन्हनि जो इख़लाक़ ऐं अदब हूंदो आहे त अॼु जेके गेस्ट असां वटि मौजूदु आहिनि कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि काफ़ी कमु कयो आहे उन्हनि त तव्हांखे मिल रहियूं था सारंग हैदरी साहिब सां अस्सलाम वालेकुम सर कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह साईं सभ खां पहिरियां त तव्हांखे असां पंहिंजे प्यारे प्रोग्राम में भलीकार चऊं पिया महिरबानियूं ऐं उमेद कयूं था त तव्हां असांजो शो ॾिसंदा हूंदव बिल्कुलु ॾिसंदा आहियूं तॾहिं त हिन शो में असां पता आहियूं न महिरबानी तव्हांखे ॾिसंदा आहियूं असांजी बि दिलि चए पई त असां हिन प्रोग्राम में एंट्री कयूं महिरबानी तव्हांजूं महिरबानियूं त असांखे हिन प्रोग्राम तव्हां घुरायो आहे असांजी हिकिड़ी दिलि ख़ुशि थी पई आहे ॾाढी अॼु तव्हांखे बार बार घुराइबो तव्हां हक़दार आहियो तव्हां डिज़र्विंग आहियो ऐं ढोलक नवाज़ जेके आहिनि उन्हनि जो बि तारुफ़ कराईंदा हलो उस्ताद रमज़ान खान साहब सां मां कचहरी करणु चाहियां पियो पर अलॻि तरीक़े सां पर कोमल जल्दी में चई विधो असल में माइक न आहे उन्हनि वटि जी उस्ताद रमज़ान साहब के तारुफ़ जा मोहताज आहिनि माशाल्लाह सिर्फ़ु सिंध छा पाकिस्तान जा मां चवां थो
दुनिया में काफ़ी जॻहियुनि ते उन्हनि पूरे कंट्रीज़ में कमु कयो आहे ऐं उस्ताद साईं जो वॾी ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे त उस्ताद जो दुआऊं आहिनि मूंसां काफ़ी मुलाक़ातियूं थियूं आहिनि। मां जॾहिं काफ़ी नंढो हुयुसि त उस्ताद मूंखे ओॾी महिल ई चयो त शिराज बाबा पंहिंजी इहा मंज़िल न छॾिजांइ, पंहिंजी मंज़िल में इलाही अॻिते वधंदे, मुंहिंजियूं दुआऊं गॾु आहिनि। ऐं अॼु हूबहू मूंखे हिन अवतार में मूंखे एज़ अ होस्टिंग में जॾहिं शुरूआति में मिलिया, मूंसां काफ़ी दुआऊं ॾिनऊं, ॾाढो ख़ुशि थिया। उस्ताद साईं वॾी वॾी महिरबानी तव्हांजूं ऐं भलीकार तव्हांखे असांजे शो में। जी सारंग बा जी साईं। त सभ खां पहिरियां इहो ॿुधायो त असांजो शो ॾिसंदा आहियो? बिल्कुलु ॾिसंदा, हिन में को शक ई न साईं। हा बिल्कुलु। तव्हांखे लॻे पियो त असांजो शो माना चार चंड हणी सघे थो, अॻिते कमु माना बहितरीनु थिए थो? बिल्कुलु, असांजी बि इहा कोशिशि हुई त हिन असां शो में अचूं, पर अलाह साईं जो असांजे रब साथ ॾिनो त तव्हां वटि पता आहियूं। माशाल्लाह साईं। अच्छा सारंग साहब, इहो ॿुधायो त तव्हांखे मतिलबु कीअं शौक़ु थियो हिन फील्ड में अचण जो, सिंगिंग जी फील्ड में? ॾाढी हिकिड़ी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे। हीउ शौक़ु मूंखे नंढे हूंदे खां ई हो। अच्छा। ऐं ॾाढियूं महफ़िलियूं ॻायो हुन, कयूं हुन। मां उस्ताद शमन साहब ते तमामु घणो आशिक़ हुउसि। अच्छा। और कल्ह मुंहिंजी केटीएन ते बि मां वॾे जो उते बि चई आयो आहियां, साईं जो पुटु वेठो आहे, उन जे लाइ त इज़त आहे। माना थोरी माना दिलि बि घबराए पई त मुर्शिदनि जो नालो ई वॾो हूंदो आहे। हा हा, महिरबानी साईं। पोइ शमन साहब जा जेके बि गीत हूंदा उहो मां रिकॉर्डिंग ॿुधंदो हुउसि, उन में मां ले हिकिड़ी माना सिखियो आहियां। अच्छा जी अच्छा, नंढे हूंदे खां ई तव्हांखे शौक़ु नंढे हूंदे हुयो? खां ई बिल्कुलु। पर प्रोफेशनल सिंगर तव्हां कॾहिं थिया हो? केतिरा साल थिया आहिनि तव्हांखे? उन कम से कम 8 साल खनि थी विया आहिनि। अच्छा। पहिरियों कलाम मुंहिंजो जेको उस्ताद मूंखे कटरायो, बाजे मां कटरायो त मूंखे तुंहिंजी यादि जीअण नथी ॾे, सॼण सारी राति सुम्हण नथी ॾे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। उस्ताद तमामु मां घणो आशिक़, ॿ टे मुलाक़ाती बि उस्ताद थियूं आहिनि। वरी बि साईं साथ ॾियाराईंदो त वरी मुलाक़ात कराईंदो। न न साईं, मतिलबु तव्हांजा उस्ताद जेके आहिनि उहे उस्ताद शमन आहिनि या तव्हांजा ॿिया बि उस्ताद? मुंहिंजो उस्ताद रूहानी बाबा शमन आहे ऐं उस्ताद राशिद अली हैदरी आहे, मां सिखिया उन वटि कई आहे। अच्छा। जी हा, राशिद अली। अच्छा, अञा बि सिखो पिया तव्हां? हा, इहो अञा कुझु सिखिया ई न आहियूं, हा, कुझु अचे ई नथो। हीअ मंज़िल एॾी ॾुखी आहे। सही सही। वाह साईं वाह। हिननि सॼी ज़िंदगी राग ॻायो आहे, हिननि खे ख़बर आहे त हीअ आहे ई ॾुखियो। न साईं, मां हाणे शुरूआति कई आहे, मां नंढो आहे इलाही। बाबा त ॻाए पियो न। जी जी हा, इहा सॼी ज़िंदगी बाबा ॻाई आहे। जी हा, बिल्कुलु। ऐं बाबा मूंखे हिकिड़ो विहारे सबक़ु हुते ॾिनो, मूंखे चई बाबा जेके 12 सुर आहिनि न त इन्हनि ते 5-5 मिंट टिकंदा वञो। मूं चयो आहे उस्ताद जो कॾहिं बि ही आवाज़ न फिटो आहे, इन सबब जे करे न। वाह साईं वाह। ही महिनत आहे, जेको महिनत कंदो उहो खाईंदो। साईं सारंग साहब समा सां कचहरी ते खोड़ सारियूं कबियूं ऐं उथंदे ई माशाल्लाह उस्ताद साईं जो ज़िक्र बि कयो तव्हां। त उस्ताद जी मोहबत में सभ खां पहिरियां कहिड़ो गीत था ॿुधायो? सॼे सिंध वासियुनि खे कहिड़ो गीत डेडिकेट कयो था? उनखे ॿुधायूं था मुंहिंजी तोसां मोहबत, वाह वाह, मिठा आहे तेरी। पेश करिए, बिस्मिल्लाह। सरतीअ जहिड़ो को बि न साथी, सरतीअ जहिड़ो को बि न साथी, ऐं धरतीअ जहिड़ो धन लातो अथई तन भाए बुखारी, अलाही बि त आहे हिकिड़ो फन। मुंहिंजी तोसां मुहबत मिठाए तेरी, मुंहिंजी तोसां मुहबत मिठाए तेरी, छा चवां के तेरी, छा कथां के तेरी, जेतिरी केरु सोचे सघे ते तेरी, मुंहिंजी तोसां मिठाए तेरी, मुंहिंजी तोसां मुहबत मिठाए तेरी, छा चवां के तेरी, छा कथां के तेरी, जेतिरी केरु सोचे सघे ते तेरी, मुंहिंजी तोसां मुहबत मिठाए तेरी, मुंहिंजी तोसां। तूं त मुंहिंजो ई आहीं, मां तुंहिंजो मिठा, तूं त मुंहिंजो
इयां ही मतों जो मिटा पोए बिलुआ लुआ लुछी आओ रे सुरी पोए बिलुआ लुआ लुछी आओ रे सुरी छा चवां के तिरी छा कथा के तिरी जे तिरी के सोचे सके ते तेरी मोजी तो सा मोहब्बत मिठाए तेरी मोजी तो सा मोहब्बत तुझे सुडकी ज़मानो विढ़े ना गुथी 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 तुझे ठहकी तताणो वजे बंसिरी तुझे ठहकी तताणो वजे बंसिरी छा चवां के तिरी छा कथा के तिरी जे तिरी के सोचे सके ते तेरी मोजी तो सा मोहब्बत मिठाए तेरी मोजी तो सा याद यारन जी उस्ताद सांठे किथे 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 जिंदगी अखां की वक्त खां वे किरी जिंदगी अखां की वक्त खां वे किरी छा चवां के तिरी छा कथा के तिरी जे तिरी के सोचे सके ते तेरी मोजी तो सा मोहब्बत मिठाए तेरी मोजी तो सा मोहब्बत मिठाए तेरी छा चवां कथा के तिरी जे तिरी के सोचे सगत तेरे मोजी तो सा मोहब्बत मिठाए तेरी मोजी तो सा मोहब्बत मिठाए तेरी मोजी तो सा ज़बरदस्त। अच्छा मूंखे इहो थो लॻे त माशाल्लाह आवाज़ त तव्हांजो ॾाढो प्यारो आहे पर परफॉर्मर बि जेके आहिनि तव्हां ॾाढा सुठा आहियो वाह वाह एक्सप्रेशन हा एक्सप्रेशन परफॉर्म पिया कयो ऐं जेको आहे ॾाढो सुठो ॾाढो सुठो छो जो तव्हां उथंदे ई मुंहिंजी जेको आहे न हरू भरू जेका तारीफ़ कई न हालांकि उस्ताद जे करे मुंहिंजी क्रेडिट ॾिनो आहे पर मां जेको ॻाइण में थोरो एॾे एॾो फेस कंदो पर तव्हां माशाल्लाह एॾो मज़े सां ॻायो पिया हा बिल्कुलु ऐं असां बि इंजॉय कयूं पिया माशाल्लाह ॾाढो बहितरीनु सारंग साहब ऐं ख़ुशि जो सभ खां पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां एल्बम्स वग़ैरह केतिरा कया आहिनि 4-5 मूं कया 4-5 एल्बम मूंखे इहो एल्बम करण जो शौक़ु न हूंदो आहे मां बि चवां त हिकिड़ो माण्हू सिखी करे सही ही माण्हू पोइ अचे त बहितर आहे न असल त तव्हां लाइव परफॉर्मर आहियो न लाइव महफ़िलियूं घणियूं जी कंदा जी आहियो। बिल्कुलु सही 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 जा लाइव महफ़िलूं कंदा आहिनि माशाल्लाह ऐं एल्बम्स मतिलबु तव्हां न कया आहिनि है न
एल्बम्स 4-5 अच्छा 4-5 कया अच्छा इहो ॿुधायो त तव्हांखे मौसीक़ी सां इश्क कॾहिं थियो इश्क नंढे हूंदे खां ई थियो नंढे हूंदे इश्क हिननि खे ॾिसी इश्क थियो हिननि खे ॿुधी इश्क थियो अच्छा साईं सारंग साहब असांजो प्रोग्राम ॾाढो प्यारो आहे ऐं हिन में कॉलर्स बि हूंदा आहिनि लाइव प्रोग्राम आहे त कॉलर्स असां सां मौजूद आहिनि उन्हनि सां बि कचेरी कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम साईं केरु पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ किथों पिया ॻाल्हायो सदरुद्दीन महर पियो ॻाल्हायां चलासपुर शहर मां महर साहब बिस्मिल्लाह तव्हां असांजा ट्रू कॉलर आहियो रेगुलर कॉलर आहियो हो असां तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया कीअं पिया लॻे अॼु वारो शो तव्हांखे अॼु जो शो तमामु बहितरीन लाजवाब तमामु सुठो महिरबानियूं अच्छा पहिरियों गीत जेको सारंग साहब तव्हांखे ॿुधायो उहो कीअं लॻो सारिंग साहब तमामु जेको आहे बहितर गानो असांखे ॿुधायो अथऊं ॾाढो सुठो ॿुधाई हा सही सही ऐं गाइको बि ईअं आहे बिल्कुलु हुन जो अंदाज़ जेको सुठो गाने जो माशाल्लाह माशाल्लाह साईं तव्हां का फरमाइश करणु चाहींदव बुखार जो को बि कलाम ॿुधाए सारी भाई खे चवंदासीं जी जी सारिंग भाई खे चवंदासीं बुखार जो को बि कलाम ॿुधाए जी बाबा बुखारी साहब जो बिल्कुलु ठीकु आहे साईं इंशाल्लाह ज़रूरु ॿुधाईंदासीं तव्हांखे वॾी वॾी महिरबानी अच्छा ये उस्ताद बुखारी जो कलाम पे ॻायोसीं हा उस्ताद बुखारी जो बिल्कुलु बिल्कुलु साईं उस्ताद बुखारी साहब जा एतिरा मदा आहिनि त माना हिकिड़ो गीत ॿुधाए न माना दिलि चवंदी आहे अञा हिकिड़ो ॿियो बि गीत थी वञे इहा ई ॻाल्हि आहे त सर जीअं तव्हां ॻाल्हि कई स्टार्ट में त तव्हांजो इंस्पिरेशनल जेको सिंगर आहिनि उहे शमन अली मीर अली साहब आहिनि जी साईं बिल्कुलु त कॾहिं उन्हनि सां मुलाक़ात थी आहे तव्हांजी हा मुलाक़ात 2 दफ़ा थी आहे साईं 2 दफ़ा थी आहे बिल्कुलु पोइ तव्हां गानो ॿुधायो आहे या तव्हां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि उन्हनि सां शेयर कई आहे दिलि जी ॻाल्हि मूं शेयर कई आहे उहो प्रोग्राम बि हिकिड़ो हालाणी बाबा जो करायो मूं मुरीद सोलंकी वॾेरो आहे असांजो सही उते प्रोग्राम उन बाबा खे ताज बि पढ़ायो आहिनि वाह वाह अच्छा वाह वाह अच्छा शमन साहब सां त तव्हां मिली चुका आहियो मतिलबु 2 चकर त तव्हांखे कीअं लॻा हुआ उन्हनि जी आदत उन्हनि जी नेचर कीअं तमामु लॻी तमामु सुठा गायक बि आहिनि सुठा इंसान बि आहिनि हा, इन्हनि सां रही माण्हू पिराईंदो आहे वाह त हे कीअं था उथनि कीअं था विहनि हे कीअं रियाज़ था कनि हा हा, इन्हनि सां माण्हू वेही इन्हनि पिराए मुंहिंजी त हिकिड़ो सोच इहा आहे जी जी सारंग साहब माशाल्लाह तव्हां त काफ़ी टाइम खां कमु कंदा आहियो मूंखां बि वॾा आहियो मुंहिंजा वॾा भाउ आहियो जी बाबा त जेके असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि शमन अली मीर अली साहब उस्ताद मंदूर साहब उन्हनि जी तबियतुनि में उन्हनि जे कम में ऐं अॼु जे फनकार में केतिरो तव्हांखे फ़र्क़ु नज़र थो अचे साईं वॾो ॾींहुं आसमानी फ़र्क़ु आहे पहिरियों जेके फ़नकार उस्ताद आहिनि उहे उस्ताद रहंदा हाणे त ॾिसो था पिया तव्हांजो जी 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 जंहिंखे ॻाइणु अचे बि नथो ऐं खुली ॻाल्हाईंदो आहियां हा हा ॻाल्हाए सघो था केरु कंहिंजो माना हिसाब सां जोकी महिनत कंदो ज़ाहिर थींदी न हाणे हिते तव्हां कहिड़ो मिसाल ॻाल्हि आहे कंहिंखे विहारजंदो कंहिंखे राग जी ख़बर न हूंदी उनखे त तव्हां कोन चवंदा त भाउ तूं वॾो ॻाइणो आहीं साईं पर यकीन कयो मां क्रेडिट ॾींदुमि असांजी सिंध टीवी खे साईं ख़ालिद शाह साहब खे सॼी टीम खे टीम मैनेजमेंट खे सिंध म्यूज़िक जेको असांजो प्रोग्राम आहे न हिते असांजो आहे ई लाइव प्रोग्राम बिल्कुलु हिते असांजो ट्रेकन वारो कमु आहे ई न माना जेको हिकिड़ो जुगाड़ू कमु हुजे हिते जेके सुरी लाइन जीअं तव्हां माशाल्लाह केतिरो प्यारा परफॉर्मर आहियो बिल्कुलु महिरबानी त तव्हां ई हक़दार आहियो हिननि स्टेजिस जा साईं ख़ालिद शाह तमामु हिकिड़ो इंसान बि प्यारो आहे ॿियो त हाणे असांजो मुर्शिद बि आहे सैद बि आहे ऐं उन खां पोइ प्रोग्राम साईं ख़ालिद शाह जा तमामु सॼी सिंध माना पूरे पाकिस्तान में मशहूरु आहिनि जी बिल्कुलु साईं जी बाबा ख़ालिद शाह प्रोग्राम माण्हू फनकार सिखंदा आहिनि त असां हिते एंट्री कयूं सही ॻाल्हि आहे हाणे जेको महिनत कंदो दड़का बि ॾेई वेंदा हा दड़का त भले ॼण पर मेन मसइलो जेको महिनत करे पोइ अचे नी आहिनि जी हा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे तकड़ में जेको तयारु थींदो तकड़ में किरंदो अगरि हक़ ते दड़का ॾियनि था त पोइ दड़का लाज़मी ॾियणु घुरिजनि ऐं कॉलर बि कॉलर्स बि आहिनि मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो जी मां घणा माण्हू छा चवणु चाहींदव कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम जाम बहितर आहे महिरबानियूं महिरबानियूं कुझु चवणु चाहींदव का फरमाइश करणु चाहींदव जी असां थी आहे तव्हांखे फरमाइश करियां समन ओके ओके बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं उस्ताद शमन जो कलाम तव्हांखे ॿुधाईंदा सारंग साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि बिल्कुलु बिल्कुलु इहो ई ख़्यालु आहे तव्हां कुझु गुनगुनाए ॿुधाईंदव जी असांजी आवाज़ आवाज़ सुठो न आहे अच्छा चलो ठीकु आहे असां तव्हांखे ज़रूरु चलो ॿुधाईंदासीं ठीकु आहे तव्हां न ॿुधायो त असां तव्हांखे ॿुधाईंदासीं लाज़मी सो शिराज ब्रेक जो टाइम जी बि जी थी वियो बिल्कुलु आहे त नाज़रीन किॾा न वञो अॼु जो प्रोग्राम तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे उस्ताद रमज़ान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां बि कचेरी थींदी सारंग साहब त वैसे ई पंहिंजे सुरनि सां असांखे विखेरे छॾियो आहे त किॾा न वञो अचूं था हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ अचूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ तव्हां सां वरी जुड़ूं था महिरबानी
वेलकम बैक नाज़रीन। एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार था चऊं पंहिंजे प्रोग्राम में। दिलि चवंदी आहे त तव्हांखे बार बार भलीकार चऊं, छो जो प्रोग्राम ई एतिरो ख़ूबसूरत आहे ऐं जॾहिं वरी अहिड़ा आर्टिस्ट ईंदा आहिनि, अहिड़ा सिंगर ईंदा आहिनि त पोइ त अञा प्रोग्राम में 4 चंड लॻी वेंदा आहिनि, बल्कि कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे 12 चंड बि लॻी वेंदा आहिनि असांजे प्रोग्राम में। हिकु ॾींहुं 40 चंड लॻी आहे हा ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में। बिल्कुलु ईअं बि थींदो आहे। जी सारंग साहब, जी साईं। साईं सभ खां पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े शहर खां तालुक़ु रखो था? साईं असां हलाणी खां। हलाणी खां? जी हा। अच्छा जी। त पोइ तव्हां जॾहिं तव्हां उस्ताद मोहतरम जो तव्हां नालो ॿुधायो जिन खां तव्हां सिखिया वरिती आहे, जी जी जी, उहे बि उन ई शहर पहिरियों मुंहिंजो उस्ताद हूंदो उस्ताद बाबा निसार अहमद तुनियूं, मरोमाणी वफ़ात करे वियो। अच्छा इन्ना लिल्लाहि। जी हा, उन खां पोइ मां उस्ताद राशिद वटायोसि। अच्छा अच्छा, कॉलर्स ॾे अचूं था, तव्हां सां कचहरी कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु पिया ॻाल्हायो, किथों पिया ॻाल्हायो? अस्सलाम वालेकुम, हाल आहे, ठीकु आहियो? जी जी अदी, जी अदी, बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? मां तुंहिंजी भेण ॻाल्हायां थी। जी मुंहिंजी भेण, जी मुंहिंजी भेण, बिल्कुलु तव्हां ॻाल्हायो। न कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मिस्टेक थी वेंदी आहे, ईअं लॻंदो आहे त को मेल जो आवाज़ु आहे। पर अच्छा अदी, कीअं आहियो, ठीकु आहियो? हा मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजे साम्हूं वेठी आहियां। प्रोग्राम ॾिसो पिया? मूंखे वणंदो आहे प्रोग्राम, ॾाढो सुठो आहे। महिरबानी। अच्छा प्रोग्राम वणंदो, लेकिन कॉल तव्हां फर्स्ट टाइम कई आहे मुंहिंजे ख्याल में। जी कॉल तव्हां फर्स्ट टाइम कई आहे? जी मूंखे सुञाणे मां केरु आहियां? न ॿुधायो केरु आहियो? मां परी सोलंकी आहियां, शहदादकोट खां। श्रीराम भाई ख़बर आहे? परी सोलंकी शहदादकोट खां। जी जी, तव्हां पहिरियां बि कॉल करे चुका आहियो ऐं ट्रू कॉलर आहियो असांजा। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। प्रोग्राम हर एपिसोड ॾिसंदा आहियो न असांजो? हा भाई, तव्हां ॾाढा सुठा हूंदा आहियो माशाअल्लाह। महिरबानी महिरबानी अदी, महिरबानियूं। अल्लाह तव्हांखे भाई कामयाब कंदो, मुंहिंजी दुआऊं अथव भेण जूं। आमीन आमीन मुंहिंजी भेण, तव्हां बि ख़ुशि हुजो, हमेशह आबाद हुजो। इलाही आमीन। भाई तव्हांजी दुआ खपे। मां तव्हांखे रिक्वेस्ट भाई कई आहे, मूंखे जेको जंहिंजी मां फैन आहियां त उनखे नथा घुरायो। कंहिंखे, कंहिंजा फैन आहियो तव्हां? सनी सोलंकी के। सनी सोलंकी, उहे सिंगर आहिनि? सनी सोलंकी सिंगर। अच्छा अच्छा अच्छा, हाणे थी विया आहिनि। सही सही, अच्छा ज़रूरु ज़रूरु उन्हनि खे घुराईंदासीं। पर असल में असांजो प्रोग्राम आहे त लाइव, मतिलबु लाइव ॻाइणो आहे। शायदि मुंहिंजे ख्याल में सनी ट्रैक्स ते ॻाईंदा आहिनि, मां सुञाणींदी आहियां सनी खे। जी वो माशाल्लाह वो वॾा सिंगर थी विया, तव्हांखे ख़बर आहे, मुंहिंजी दुआऊं हुन सां गॾु आहिनि। अच्छा चलो ठीकु आहे, तव्हांजी फरमाइश ते असां उन्हनि खे घुराईंदासीं नेक्स्ट वीक। जी चिराग भाई, मुंहिंजी भेण तव्हां सां ॻाल्हाईंदी। जी जी भेण सां ॻाल्हायो। जी मुंहिंजी भेण। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुंहिंजी भेण, कीअं आहियो, ख़ुशि आहियो? जी चिराग जी, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु लॻो पियो आहियां, तव्हांजी दुआउनि सां। जी मां तव्हांजी वॾी फैन आहियां। महिरबानियूं महिरबानी अदी। तव्हांजो आवाज़ जेतिरो प्यारो आहे, तव्हां पाण एतिरा प्यारा आहियो माशाल्लाह। बिल्कुलु इलाही प्यारो आहे, तव्हां घटि तारीफ़ था कयो। न मां त तव्हांजी घणी तारीफ़ कंदी आहियां, मां तव्हांजी वॾी फैन आहियां। मुंहिंजी भेण, इहा तव्हांजी नज़र आहे। अल्लाह मौला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं मां सिर्फ़ु तव्हांजे करे ई असां आर्टिस्ट जेको आहे कोशिशि कंदा आहियूं त सुठो कमु कयूं, तव्हांजी दिलि बहलाए सघूं। बसि इहो तव्हांजो साथ हूंदो, दुआ हूंदो। जी जी, तव्हांजा सॉन्ग ज़बरदस्त आहिनि सभु। अच्छा, मूंखे का फरमाइश करणु चाहींदव जेको मां तव्हांखे गीत ॿुधायां? जी जी। कहिड़ो गीत? मस्त दीवानो। मस्त दीवानो। अच्छा अच्छा, बिल्कुलु मुंहिंजो सिन टीवी ते हाल ई में रिलीज़ थियो आहे, उहो तव्हांखे ज़रूरु मां ॿुधायां थो। जी जी, बल्कि हींअर ई झूंगारे ॿुधायो थो मां तव्हांखे। मां मस्त दीवानो तुंहिंजो आ, मूं ते इश्क जो तानो तुंहिंजो आ, जीअं जिस्म मरू पियो धार थिए, तीअं यार वेगानो तुंहिंजो आ। मां मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो। महिरबानी अदी, जबरदस्त। महिरबानी अदी, महिरबानी। कॉल ड्रॉप थी। तो सारंग साहब ये तवा ॾिसो ये भी थींदो आहे त शिराज जा फैन भी ईंदा आहिनि, कॉल कंदा आहिनि। उन्हनि जो माशाल्लाह सॼी दुनिया में नालो आहे इन्हनि जो। बिल्कुलु बिल्कुलु। असल में इहे जेके परस्तार हूंदा आहिनि, ख़ासि करे मां सारंग भाउ तव्हांखे यकीन कयो, जेके ख़ासि करे जेके फैमिलीज़ हूंदियूं आहिनि न, जेके अदियूं अमड़ियूं असांजूं जॾहिं असांखे एप्रिशिएट कंदियूं आहिनि असांजे कम खे, त असुल ख़ुशी दिलि सां उहा थींदी आहे। बिल्कुलु, हिन में को शक ई न आहे। ऐं माशाल्लाह तव्हां त तमामु प्यारा सिंगर आहियो, तव्हां सां त ॾाढो मज़ो थो अचे। असांखे जो डबल ख़ुशी आई आहे, ॾाढी तव्हां सां मिली बि ख़ुशी, पंहिंजे हिन प्रोग्राम में आया आहियूं, ख़ुशी थी आहे। महिरबानी वरी महिरबानी। टीं ख़ुशी त उस्ताद रमज़ान असां सां गॾु आहे। उस्ताद साईं जी छा त छा खपे ॻाल्हि कजे। अलाह जी वॾी महिरबानी आहे न साईं। तव्हां जेका शुरूआत में ॻाल्हि कई त तव्हां मूंखे ॾिसी थोरा नर्वस पिया थियो, मां उस्ताद खे ॾिसी नर्वस पियो थियां, छो जो उस्ताद साईं मुंहिंजे प्रोग्राम में पहिरियों चकर आहिनि, हूअं त वैसे अची चुका हूंदा,
पर पंहिंजे नंढे भाउ खे हिन अवतार में पहिरियों चकर ॾिठो हूंदो। उस्ताद साईं तव्हांजो दुआऊं हुजनि। साईं खे उस्ताद खे मूं अर्ज़ु कयो मैं बाबा खालसा जो ॾाढो प्रोग्राम भलो आहे, लाइव जो प्रोग्राम जी हा। तव्हांखे हलणो आहे ज़रूरु। हा पोइ ऐं उस्तादनि हिकु खे चकर न हाणे अचिणो आहे उस्ताद साईं तव्हांखे। बिल्कुलु अचिणो आहे उस्ताद खे। बिल्कुलु 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 ईंदा। सारंग भाउ हाणे जेके तव्हांजा इंस्पिरेशनल सिंगर आहिनि उस्ताद शमन अली मीर अली साहब, मां चवां थो उन्हनि जो को गीत तव्हां असांखे ॿुधायो। साईं उहो गीत तव्हांखे ॿुधायां थो, उस्ताद निसार मरम जेको मुंहिंजो उस्ताद पोइ गुज़ारे वियो, उन खे मूं चयो त मूंखे हिकिड़ो गीत बाजे तां कढायो जी। उनखे मूं फरमाइश कई अच्छा त हुन चयो कहिड़ो में मूंखे तुंहिंजी यादि जीअं नथी ॾे सजण सारी रात सुम्हण। पोइ उस्ताद मूंखे चइनि 5 ॾींहंनि में थल मूंखे सेखारियो। वाह वाह अच्छा वाह वाह। छो त आंगुरियूं मुंहिंजो अचनि न पियूं न, पहिरियों जेको शुरूआती ॿार हा शुरूआत में हुनखे कहिड़ी ख़बर, ऐं शुरूआत मुंहिंजी इन कलाम खां थी आहे। अच्छा वाह वाह सॼो हुतां जे अॻियां पेश था मतलब इन कयूं। गाने खां तव्हांखे पल्ली रही। जी जी बिल्कुलु न कोशिशि कई न। चलो पेश कयो ॿुधूं था असां बि। ऐं बिस्मिल्लाह। सिराज साहिबु असांखे थोरो ॻाराईंदो करे। मां कोशिशि कंदुसि, मां बिल्कुलु कोशिशि बिल्कुलु कंदुसि ॻाराईंदा। तव्हां दिल बर मुंहिंजी दिल में कोन्हे यार करार, पिरी ॾे को प्यार ऐं जियां तुंहिंजे आसरे। ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, सजण सारी राति सुम्हणु नथी ॾे, सजण सारी राति सुम्हणु नथी ॾे, मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, सजण सारी राति सुम्हणु नथी ॾे, सजण सारी राति सुम्हणु नथी ॾे, मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे। मां कात सुखियो आहियां, मां ॾाढो ॾुखियो आहियां, मां कात सुखियो आहियां, मां ॾाढो ॾुखियो आहियां, मां कात सुखियो आहियां, मां ॾाढो ॾुखियो आहियां, विच में आ दीवार मिलणु नथी ॾे, विच में आ दीवार मिलणु नथी ॾे, मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, सजण सारी राति सुम्हणु नथी ॾे, सजण सारी राति सुम्हणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे। हलिया तूं मोर माण्हू सूरन कयो वसाणो, हलिया तूं मोर माण्हू सूरन कयो वसाणो, हलिया तूं मोर माण्हू सूरन कयो वसाणो, छो भला दुनिया खिलणु नथी ॾे, छो भला दुनिया खिलणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, सजण सारी राति सुम्हणु नथी ॾे, सजण सारी राति सुम्हणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि जीअणु नथी ॾे, ओ मूंखे तुंहिंजी यादि
साईं वाह। तोखे सनाई सारे थोरिया जुलड़ कहारे तोखे सनाई सारे थोरिया जुलड़ कहारे तोखे सनाई सारे थोरिया जुलड़ कहारे लगी हिडकी पानी पीअण नथी दे लगी हिडकी पानी पीअण नथी दे मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी दे ओ मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी दे सजण सारी रात सुम्हण नथी दे सजण सारी रात सुम्हण नथी दे मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी दे ओ मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी दे मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी दे ओ मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी दे माशाल्लाह ता माशाल्लाह अॼु मूंखां बि महिनत कराई आहे यकीन कयो हे लाइव प्रोग्राम हुजे न किथे त अधु पैसा वठां था असां पैसा खणो ई न तव्हांजो को साईं तव्हां चओ सभु तमामु पैसा ॾेई ज़बरदस्त, छॾियो आहे ज़बरदस्त। शिराज खे कचहरियूं बि जारी ऐं सारी रहंदियूं अञा बि जेको आहे वक़्तु आहे असांजे प्रोग्राम जो कचहरियूं थींदियूं तव्हां खां कलाम बि ॿुधबा सो हाणे वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केॾा बि न वेंदा ॾिसंदा रहो सिंध म्यूज़िक प्रोग्राम वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में तव्हांखे दिलि सां ॿीहर भलीकार चऊं पिया उमेद कयूं था अॼु वारो एपिसोड अॼु वारो शो प्रोग्राम तव्हां भरपूर इंजॉय कंदा हूंदव बिल्कुलु छो जो अॼु जेके गेस्ट आहिनि तमामु घणा सुरीला आहिनि ऐं तमामु घणा प्यारा आहिनि मूंखे त ॾाढो प्यार था करनि बसि उहो इन जे करे जे उस्ताद साईं जे करे मूंखे हमेशह हर जॻह तां मूंखे प्यार ई मिलंदो आहे ऐं मां बि इहा कोशिशि कंदो आहियां जेके मूंखे प्यार मिलंदो आहे त उन प्यार खे बरक़रार रखां छो जो जेके सुरीला आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके मूंखे एप्रिशिएट कंदा आहिनि त मां कोशिशि कंदो आहियां त मां पंहिंजी उहा ज़िमेदारी पूरे तरीक़े सां निभाए सघां त सारंग भाउ अॼु स्टार्ट में ई मुंहिंजी ॾाढी तारीफ़ कई सारंग भाउ तव्हां मुंहिंजा वॾा भाउ आहियो मां ख़ुशूसन मां ईअं चवंदुसि त मुंहिंजे लाइ दुआऊं हुजनि असांजे पूरे हिन सिंध टीवी जे लाइ दुआऊं हुजनि तव्हां जूं तव्हां साईं तारीफ़ जे बिल्कुलु लाइक़ु आहे हिन में को शक ई न आहे साईं यकीन कयो मां जेके बि गेस्ट ईंदा आहिनि न मां उन्हनि खे ज़रूरी चवंदो आहियां त मुंहिंजी तारीफ़ कयो पर तव्हां अॼु कुझु घणी करे छॾी आहे मुंहिंजी साईं जेकी मुंहिंजे दिलि में हूंदी त ओतिरी मां कंदुसि जेतिरी मुंहिंजी इज़त मोहबत हूंदी महिरबानी 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 सारंग भाउ जेके पहिरियों गानो मां तव्हांखे जेको ॿुधायो उस्ताद साईं जो त उन में हिकिड़ो कलाम ई मूंखे तुंहिंजी यादि जीअं नथी ॾिए इहो मूंखे यादगार गीत आहे अच्छा इहो गीत तव्हां उस्ताद साईं खे ॿुधायो त इन गीत में मूंखे पधिराई मिली न मुंहिंजे कखां ई घर में आयो आहे साईं त टाइम थोरो माण्हू वेठा महिमान वेठा घणा न हुनजी महिरबानी त मूंखे बि टाइम ॾिनो वाह वाह एॾो वॾो अञा ज़िक्र न थी सघियो आहे एतिरो अच्छा सारंग साहब हर आर्टिस्ट जो हिकिड़ो पंहिंजो पसंदीदा हिकिड़ो जॉनरा हूंदो आहे जीअं सैड सॉन्ग्स कंहिंखे पसंदि हूंदा आहिनि गमगीन माना हिकिड़ो हूंदो आहे उन हिसाब सां तव्हांजो जॉनरा कहिड़ो फेवरेट आहे पंहिंजो ज़ाती मूंखे तुंहिंजी यादि जीअं नथी ॾिए न न गीत जी ॻाल्हि नथो कयां जीअं हिकिड़ी मतलब तव्हांखे ख़ुशी वारा गीत पसंदि ख़ुशी वारा गीत पसंदि आहिनि वधीक मूंखे ॾुख घणो पसंदि आहे ॾुख घणो पसंदि आहे जी हा अच्छा ॾुख पसंदि आहे ॾुख मिलियो बि आहे ॾुख मिलियो आहे तॾहिं त पसंदि आहे न हा शुरू नंढे हूंदे खां ई असांखे शुक्र अलहमदुलिल्लाह जा अहसान वरी बि तव्हां सां वेठा आहियूं जी असांजी इहा उमेद कान आई असां नंढा हुआसीं असांजो बिल्कुलु माउ पीउ गुज़ारे पियो अच्छा अच्छा ॾुख सां उन सां ॾुख कटे 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 हिन मंज़िल ते पहुता शोरे ॿार जी तव्हांखे ख़बर हूंदी जो हुनजो केर बि न हुजे जी त उन सां ज़िंदगी साथ कीअं ॾींदी? थोड़ी तकलीफ़ूं असां सां शेयर कयो को अहिड़ो प्रोग्राम या को अहिड़ो वाक़ियो जेको तव्हां सां थी गुज़रियो हुजे हिन फील्ड में मौसीक़ी वारी छो जो माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे असां वारी जेका फील्ड आहे इलाही ईज़ी आहे इलाही आसान आहे ही वॾी ॾुखी आहे ॾुखी ॻाल्हि तमामु माण्हुनि खे मुश्किल सम्झी वेठा आहिनि सोली आहे कान न न हीअ असां रिसल कई आहे न हिन कलाम जी त इहा बि ख़बर न आहे त असां सिधो ॻाए सघूं या न ॻाए सघूं हा साईं बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा इहो हीअ असां ज़िंदगी भर हिन में ॾिठा ई ॾुख आहिनि हा ॾुख ई ॾिठा अथव ॾुख ई ॾिठा आहिनि
अच्छा दुख ॾिठा न अखियूं तव्हांजी भरिजी आयूं जी हा बसि तकलीफ़ इंसान खे ईंदी आहे हिन आहे कमाऊं तकलीफ़ न जंहिंखे बर्दाश्त हूंदी उहो ई अॻिते ईंदो। ऐं ॿी तव्हां सां हिकिड़ो ॿियो सवाल इहो आहे त मोहबत कई अथव? मोहबत बि कई आहे साईं। हा पोइ अच्छा मोहबत पुछूं था पहिरियां हिकिड़ो ॿियो सवाल पुछां थी सच ॻाल्हायो आहे कॾहिं? ज़िंदगीअ में ॻाल्हायो त सच आहे। अॼु वाह जी हिकिड़ी ॻाल्हि कई अथव तमामु भली हिकिड़ी ॻाल्हि कई अथव। हीअ मूंखे पंहिंजो प्रोग्राम ॾाढी मूंखे इज़त मिली आहे। तव्हांजो पंहिंजो ई प्रोग्राम आहे? मुंहिंजो हिकिड़ो रेस आहे मुंहिंजो तमामु पीउ बि सॾियो आहे हुनखे मूं रेस अली नवाज़ पितावी साहिबु। पोइ हुन सां वरी पंहिंजी मश्करी जीअं कंदा आहियूं गाॾियुनि वाॾियुनि में हेॾे होॾे मूंखे वञो छोरा कॾहिं तो सच ॻाल्हायो आहे। पोइ अॼु उहा ॻाल्हि यादि अचे त मां साईं मां ॼायो ॻाल्हायो सच आहे कूड़ कॾहिं कोन ॻाल्हायो आहे। न, इहो बि तव्हां सच था ॻाल्हायो त सच ॻाल्हायो इहो ई त इलाही वॾो कूड़ आहे। जेको इंसान चवंदो आहे न मां सच ॻाल्हाईंदो आहे उहो कूड़ घणा ॻाल्हाईंदो आहे। सच घटि ॻाल्हायो आहे है न? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा साईं अच्छा अॼु जे दौर में हर को कूड़ छो थो मतिलबु ॻाल्हाए? छा कूड़ ॻाल्हाइण लाज़मी आहे या थी वियो आहे इहो हिकिड़ो? इहो आउं जवाबु नथो ॾेई सघां। साईं मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां मूंखां अगरि कोई इहो सवालु कंदो त मां इहो चवंदुसि त सिचुएशन ते डिपेंड थो करे हालातुनि ते त किथे कूड़ ॻाल्हाइजे किथे सच ॻाल्हाइजे छो जो किथे किथे सच बि माराए विझंदो आहे न। बिल्कुलु बिल्कुलु बहितर त माण्हू सच ॻाल्हाए पोइ ॾिठो वेंदो। हा इहा ॻाल्हि मुंहिंजी बि साईं न बाबा फांसी थो पए। न न न मूंखे बि इहो न। अच्छा तव्हां हिकु दफ़ो सच ॻाल्हायो जी त तव्हां हरूभरू ग़लति था सम्झो असां फील्ड जे मुताबिक़ न मां घर जी ॻाल्हि पियो कयां माना असांजी जेका भाभी आहे जेका असांजी अमड़ आहे जी जी उते त सचो ई ॻाल्हाईंदा आहियो न। हिते ओनियर आहियो तव्हां अलाए हिते न उते उते बि किथे किथे कूड़ ॻाल्हाए विझंदा आहियो। साईं हथ ॿुधायो इहा ई ॻाल्हि करे। अच्छा मां चवंदी आहियां त तव्हां हिकु दफ़ो सच ॻाल्हायो छो जो कूड़ जे पोयां हज़ार कूड़ ॻाल्हाइणा पवंदा आहिनि। हिकु दफ़ो सच ॻाल्हाए पोइ अगरि केरु नाराज़ थो थिए इहो वाक़ियो कमल सां थी चुको आहे जी हिकिड़ो कूड़ ॻाल्हाई त हज़ार कूड़ ॻाल्हाइणा पवंदा आहिनि न। अच्छा अच्छा ॾाढी ॾाढी ख़ुशी थी ॾाढी प्रोग्राम ॾाढी ख़ुशी थी न ही तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे तव्हां बि असांजा पंहिंजा साईं इन ई कचहरी सां हाणे ख़ूबसूरत को गीत असांखे ॿुधायो सॼे सिंध वासियुनि खे। जी हा सूफ़ी कलाम हिकिड़ो वाह, 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 आहे वाह, साईं एजाज़ साईं जी शाइरी आहे। एजाज़ साहब जी हा साईं जी जी वाह वाह दिल बर जित भी तू हुजी रखई खुश खुदा रब खां है दुआ दुख्या ॾिसी न ॾींहड़ा आऊं त ईंदुस पियो पियारा तूं अचण ॾिया ॾे दर झले बीहंदुस मां तुंहिंजो तूं बीहण ॾी या न ॾी आऊं त ईंदुस पियो पियारा तूं अचण ॾिया न ॾी आऊं त ईंदुस पियो पियारा तूं अचण ॾिया न ॾी दर झले बीहंदुस मां तुंहिंजो दर झले ईंदुस पियो पियारा तूं अचण ॾिया न ॾे आऊं त ईंदुस पियो पियारा तूं अचण ॾिया न ॾे। जेतड़े लोधे धिकारी दर छॾाई तब मिठा जेतड़े लोधे धिकारी दर छॾाई तब मिठा दूर खां ॾिसंद थो पयो मां दूर खां ॾिसंद थो पयो मां तूं ॾिसण ॾिया न ॾी दूर खां ॾिसंद थो पयो मां दूर खां ॾिसंद थो पयो मां तूं ॾिसण ॾिया न ॾी दर झले बीहंदुस मां तुंहिंजो तूं बीहण ॾी या न ॾी
साकी यार बणजी छेद यकदारो खणी तो साकी यार बणजी छेद यकदारो खणी साईं मुंहिंजा नाचू थी नचंदुसि अॻियां तो नाचू थी नचंदुसि अॻियां तो तूं नचण ॾिया नडी नाचू थी नचंदुसि अॻियां तो तूं नचण ॾिया नडी दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾिया नडी ऐं त ईंदुसि पियो पियारा तूं अचण ॾिया कॾे ऐं त ईंदुसि पियो पियारा तूं अचण ॾिया नडी सुन सदा ही आखिरी इजाज़त जी सुना सजन सुन सदा ही आखिरी इजाज़त जी सुना सजन रुख चुमण चाहियां थो तुंहिंजो रुख चुमण चाहियां थो तुंहिंजो तूं चुमण ॾिया नडी रुख चुमण चाहियां थो तुंहिंजो तूं चुमण ॾिया नडी दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾिया नडी ऐं त ईंदुसि पियो पियारा तूं अचण ॾिया नडी ऐं त ईंदुसि पियो पियारा तूं अचण ॾिया नडी जेकियूं माशाल्लाह जेकी जगह था हणो न हर गाने में हिकड़ी हणो था पर एड़ी कमाल हणो था सारंग साहब दिल चेदी बार बार ॿुधिजे बस सूफी कलामन जी वरी कशिश जी ॻाल्हि कजे इश्क जी इंतिहा ॾिसो हिते इश्क ज़ाहिर थो थिए न साईं हिते इश्क ज़ाहिर थो थिए वाक़ई हक़ीक़त आहे त आऊं त ईंदुसि हो पियारिया तूं अचण ॾींहुं या न ॾींहुं माना हू अचण मुर्शिद जो दीदार करणो आहे बिल्कुलु ज़ोरी अचिणो आहे ज़रूरी अचणो आहे अचणो आहे दर जले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾींहुं न ॾींहुं केॾी वॾी शाइरी जा साईं वाह वाह अच्छा अच्छा साईं, इश्क जी इन- ॻाल्हि इन- आई त मां तव्हां वारो सवाल कंदी उहो ई ॻाल्हि, बिल्कुलु। मोहब्बत करे कई आहे मोहबत कई आहे बिल्कुलु घणा दफ़ा कई आहे हिकिड़ो दफ़ो ई कई आहे हिकिड़ो दफ़ो कई आहे उहा हासिल थी आहे या न नासिल कान थी आहे बिल्कुलु हासिल न थी तव्हां इहो कैमरा में ॾिसी करे ढिढी करे जवाब था ॾियो छो जो न हासिल ख़बर आहे भाभी न ॾिसी थी आहे न थी न आहे असां तव्हां त सवाल हर क़िस्म जा पुछंदा आहियूं भाभी माइंड कोन कंदी मुंहिंजे ख़्याल में मज़ा हाणे अलाह केरु पवंदो अच्छा न कोमल त वरी दुनियावी हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कई मां हिकिड़ो ॿियो सवाल तव्हां खां करणु पियो चाहियां त इश्क ऐं मोहबत में प्यार में कहिड़ो केतिरो फ़र्क़ु आहे साईं फ़र्क़ु त आहे न रत फ़र्क़ु त आहे न बिल्कुलु फ़र्क़ु आहे बिल्कुलु इश्क इश्क आहे मोहबत मोहबत आहे इश्क करणा हुआ साईं इश्क जी वॾी हिकिड़ी मंज़िल आहे इश्क में वॾो पचणो थो पए वॾा कशाला था करणा पवनि इश्क सवलो थोरी मिलंदो आहे प्यार ऐं मोहब्बत हिकिड़ी ॻाल्हि आहे बाक़ी इश्क हटके आहे इश्क उहो इश्क जेको आहे न थोरो अलॻि आहे इश्क जी मंज़िल अञा परे आहे हा बिल्कुलु वॾी परे आहे हलो इश्क जी ॻाल्हि सां ई कॉलर बि कॉलर अची बि अची विया। विया। जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हक़ मौजूद सदा मौजूद सभ खां पहिरियां त असांजे महिमान खे हक़ मौजूद तव्हां असांजी मीटिंग थिए थी सदा साईं थोरो तेज़ ॻाल्हायो तव्हांजो आवाज़ इलाही घटि पियो अचे मुंहिंजा भाउ हाणे हाणे आवाज़ सही आहे साईं जी जी अदा जी अदा हा अची विया साईं प्रोग्राम ॾिसां पियो कलाम पूरी पिया सम्झो जी जी त आउं चङी जो प्यार आहे असां ॾींदा न ॾी जी ऐं सुफ़ियाने राग में त ज़ाहिर आहे नसीहत ऐं वॾे वॾो मैसेज हूंदो आहे साईं बिल्कुलु ऐं खीर हेॾा साईं ईअं चयो आहे सुभान अल्लाह त बाज़ार इश्क जीअं में वापार आहे हथ जो हा हा सिर ॾी त आशिक़ सॾिजी वावार आहे हथ जो वाह वाह कच कूड़ धोखो चलवो कॾहिं न हलियो आहे जी होको सरी साबित हर वार आहे हथ जो हाय हाय हा हा
गुरजो जूठा गाले उते न ठगंदा जी वाह। जी हुत पार पको हिकु पगदार आहे हथ जो हाय हाय हाय, हाय। एजाज इज्जत वारो ती जाम र अदब में हा वाह। दीदू अड़ाए गुमथी दीदार आहे हथ जो हा 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 सुभान अल्लाह साईं, सुभान अल्लाह। एजाज साईं जी शायरी एजाज पेश कयो। साईं। माशाल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह साईं, अल्लाह मौला तव्हांखे ख़ुशि रखे, शादो आबाद रखे साईं। ॾाढी ख़ुशी थींदी आहे सूफ़ी ॾाढी खे ॾिसी करे सुठियाणे माहौल खे ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जो सूफ़ियाणो जेको अंदाज़ आहे उन में इंसान जे साथ साईं ईअं ई असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहंदा कयो ऐं वॾी वॾी महिरबानी तव्हांजो मुंहिंजा भाउ। वॾी महिरबानी ईअं ई प्रोग्राम ॾिसंदा रहंदा कयो ऐं पंहिंजो फीडबैक ॾींदा रहंदा कयो ऐं शेर एतिरो ख़ूबसूरत ॿुधायो शिराज सुनन जी। त इन शेर सां ई जेको आहे ब्रेक जी तरफ़ हलूं था। ब्रेक जी तरफ़ जी हलूं नाज़रीन, त वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। विल बी राइट बैक। वेलकम बैक ऐं हिकु दफ़ो ॿीहर हिकु वेलकम बैक तव्हांखे नाज़रीन। अॼु असां कोमल जे अंदाज़ में चयो आहे। कोमल जॾहिं मुंहिंजे अंदाज़ में चवंदो त फबलिंग त थींदी, छो जो कोमल ई चई सघे थी वेलकम बैक ऐं हिकु दफ़ो ॿीहर वेलकम बैक। ईद यादि अची वेंदी आहे शोभी भाई मूंखे ईअं टे चकर जेको बकुर पाईंदा आहिनि न मां चाहींदी आहियां त माण्हुनि खे ईद यादि अचे। कुछ ना कुछ तो शोभी भाई याद आता है ना। हाँ। ऐं हक़ीक़त में सारंग भाउ असांजो जेको प्रोग्राम आहे न, जेके ख़ासि करे तव्हां जहिड़ा जेके ख़ूबसूरत महिमान असां ॾींदा आहिनि, असांजो ईअं लॻंदो आहे ईद जो ॾियणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ख़ासि करे जेके ज़रे कट बि असांजी बि त ईद थी आहे न, जो तव्हांजो दीदार थियो, साईं वॾी वॾी असांजी ईद थी महिरबानी, वॾी आहे। वॾी महिरबानी। अॼु असां मिलियासीं पंहिंजी भेण सां। हक़ीक़त में तव्हां यकीन कयो ख़ुशी थींदी आहे हिन दौर में जॾहिं सुरीला आर्टिस्ट जेके जॾहिं असां सां मिलूं था, छो जो अॼुकल्ह जेको ट्रैक वारो सिस्टम थी वियो आहे या जेके वल्गर शाइरी हले थी त ॾाढो ॾुख बि थिए थो, तकलीफ़ बि थिए थी। बिल्कुलु तकलीफ़ थिए थी। ऐं तव्हां यकीन कयो जॾहिं मां इन फील्ड में स्टार्टअप कयो त मूंखे उस्ताद सां इहा ॻाल्हि कई त पुट पंहिंजी तरफ़ां महिनत कर, मुंहिंजो नालो माना मुंहिंजे नाले सां न हलजांइ पर इहो रखजांइ त मुंहिंजो लाज रखजांइ हिते, बिल्कुलु। छो जो असांजी वॾी महिनत थियल आहे। त इहा ॻाल्हि बि माण्हू सॼी ज़िंदगी उन्हनि पंहिंजो नालो ठाहियो आहे, सॼी ज़िंदगी उन्हनि महिनत कई आहे। तव्हां हिकिड़ी बि ख़राबु शइ चवंदा त पोइ त चवंदा बाबा हीअ त उस्ताद जो पुटु आहे, छो थो ॻाए। उन खां बहितर आहे त माण्हू न ॻाए। ऐं इहो मां सॼो पंहिंजे सिंध वासियुनि खे ख़ासि करे जेके नौजवान तबिको आहे, मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, उन्हनि खे इहो ई चवंदो आहे कि तव्हां मौसीक़ी सां प्यारु कयो था, तव्हांखे शौक़ु आहे त हिकिड़ी सिख्या ज़रूरी आहे, तव्हांखे उस्ताद ज़रूरी आहे, पोइ हिन फील्ड में कदम रखो। तव्हां तमामु प्यारो था ॻायो, तमामु सुठो था ॻायो। मूंखे पर तव्हां आलाप मूंसां गॾु कयो, मूंखे ॾाढो मज़ो आयो। साईं महिरबानी, वॾी वॾी महिरबानी। इन ई हिन जी शिराज जी तारीफ़ सां जेको आहे कॉलर ॾे था हलूं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद। वालेकुम अस्सलाम, सदा मौजूद। भलीकार, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में था चऊं, कीअं आहियो अदा, किथां का पिया ॻाल्हायो? फ़कीर मंसूर अली जमाली, हक़ मौजूद होटल तां जो ॻाल्हायां थी। जी जमाली साहब। बिल्कुलु सुञाणे वरितोसीं। कीअं आहियो? सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर आदि दुआवन, तव्हां ख़ुशि आहियो? शिराज बाब ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं, बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं जमाली साहब। महिरबानी साईं। असांजो उस्ताद जेको आहे शोभी भाई, उनखे या आली मदद हक़ मौजूद। जी शोभी भाई जी तरफ़ां असां चऊं था, माइक न आहे लॻल, शोभी भाई चयो सदा मौजूद। पीर सखी अली मौला अली पाक मदद। बिस्मिल्लाह। फनकार बि भले वेठो आहे, भाउ सारंग वेठो आहे, रमज़ान खे सभिनि खे भलीकार आहे, तव्हांजी सॼी टीम खे महिरबानी। सारंग भाउ सां ॻाल्हाइण चाहींदा? बिल्कुलु। सवेरे असां तव्हां सां काल मिलाई पर उन टाइम ते गानो पे हलियो। हा अॼु वरी तव्हांजो प्रोग्राम कल्ह बि ॾिठो होॾी पर असांजी काल जेका हुई सा कटिजी वई हली। अच्छा बिल्कुलु थी वियो हूंदो। हली पे अब्दुल सांगी जी शायरी सही पे ॿुधाई, फनकार भलो हुयो। अॼु बि तव्हां वटि सिंगर तमामु बहितरीन आदी। अच्छा जी अदा, का फरमाइश करणु चाहींदव? न फरमाइश बस इहा कंदा जी अली गुल सांगी जो को कलाम हिकिड़ो असांजो आहे दिलि वारो कलाम आहे, जो साईं ॿुधाईंदा त हुनजी महिरबानी, न त हुननि जी पसंदि बि असांजे अखियुनि ते। जी महिरबानी। ॿियो अर्ज़ु आहे असांजो भाउ, जी तव्हां मिली करे हिकिड़ो गानो पहिरियां तव्हां ॿुधाईंदा हो, तव्हां बि पंहिंजे आवाज़ अंदाज़ में ऐं हिकिड़ो गानो असांखे मिली करे बि ॿुधाईंदो, ॾाढो मज़ो अची वेंदो। बिल्कुलु ॿुधाईंदासीं। एंड में मां ई शिराज तव्हांखे जेको आहे गानो ॿुधाईंदासीं ऐं सभिनि खे ॾिसण वारनि खे डेडिकेट कंदासीं। ऐं मुंहिंजे दिलि जो आवाज़ आहे, थोरो गुनगुनाए तव्हांखे ॿुधायां थो। साईं बिस्मिल्लाह ॿुधायो। बिल्कुलु। ओ वरे वाह डोलण तेरी यारी, ओ वरे वाह डोलण तेरी यारी है फिरे हम पहाड़ी,
कर गौर जीवे कमतारी ओ तेरे हमारी हुसन हजारी तुम्हारे वाह ढोलर पे दियारी हवा तारा अगर दिसोई ओ विचू बिस्त ते आप तरियोई जलापुर कर जामद तोई जलापुर कर जामद तोई ओ दादा पर फिरे दाहे बारी ओ मरवाह डोलर पे दियारी वाह 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 कर गौर जीवे कमतारी ओ तेरे मारी हुसन हजारी वाह 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 सही वाह जमाली साहब वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो आवाज़ ऐं ॾाढा सुर में तव्हां ॻायो पिया वॾी महिरबानी तव्हां कॉल कंदा आहियो एतिरो प्यार ॾींदा आहियो थैंक यू सो मच जी हाँ जी त हाणे हलूं था शिराज गाने जी तरफ़ त दिलि चाहे थी त कुझु ॿुधिजे जी बिल्कुलु हींअर छा ॿुधाईंदव तव्हां असांखे हिकिड़ो आहे उस्ताद हामिद अली खान साहब जो हिकिड़ो गज़ल आहे मैनू तेरे जिया सुहिणा आहा हुण लभदा ना वाह वाह बेठी रवां तेरे कोल रूह रजदाना हाय 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 इजाज़त आहे त क्लासिकल बिल्कुलु बिल्कुलु क्लासिकल त असांजो घणो आहे पर नीम क्लासिकल जेको पंहिंजो आहे बिस्मिल्लाह पेश करिए सा रे नि सा रे ध नी प म प ध नी रे सा रे नि सा रे ध नी रे सा रे नि ध नि रे सा जी तो चाहता है तेरे कदमों में दम निकले जी 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 तो चाहता है तेरे कदमों में दो निकले बेवफा तुम नहीं बदनसीब हम निकले मैनू तेरे जेया सोना हुण लभदा ना मैनू तेरे जेया सोना हुण लभदा मैनू तेरे जेया सोना हुण लभदा पेठी रवां तेरे कोल रूरज ददा मैनू तेरे जेया सोना हुण लभदा मैनू तेरे जेया सोना हुण लभदा पेठी रवां तेरे कोल रूरज ददा मैनू तेरे जेया सोना हुण लभदा ना मैनू तेरे जेया सोना हुण लभदा ना पेठी रवां तेरे कोल रूरज ददा मैनू तेरे जेया सोना हुण लभदा ना मैनू तेरे जेया सोना हुण लभदा ना तेरी याद सतावे भावे नींद ना आवे तेरी याद ओ तेरी याद सतावे भावे नींद ना आवे साईं तेरी ओ तेरी
तेरी तेरी शाना तेरी याद सतावे रातें नींद न आवे तेरी याद ओ तेरी याद ओ तेरी याद सतावे रातें नींद न दिन कहाँ पुर लावे गले दसदा मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना बैठी रवां तेरे कोल रूह रजदा ना बैठी रवां तेरे कोल रूह रजदा मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना ਸੁਣੀਆਂ ਦੇ ਭੂਵੇ ਪਾਵੇ ਸੱਟੇ ਵਿੱਚ ਖੂਵੇ ਜਾਵਾਂ ਸੁਣੀਆਂ ਦੇ ਭੂਵੇ ਪਾਵੇ ਸੱਟੇ ਵਿੱਚ ਖੂਵੇ ਜਾਵਾਂ ਸੁਣੀਆਂ ਦੇ ਭੂਵੇ ਪਾਵੇ ਸੱਟੇ ਵਿੱਚ ਖੂਹੇ ਜਾਵਾਂ ਸੁਣੀਆਂ ਦੇ ਭੂਵੇ ਪਾਵੇ ਸੱਟੇ ਵਿੱਚ ਤੇ ਕੋ ਮਿਲਣਾ ਜ਼ਰੂਰੀ ਦਿਲ ਟਲ ਮੈਨੂੰ ਤੇਰੇ ਜਿਹਾ ਸੋਹਣਾ ਹੋਣ ਲੱਭਦਾ ਨਾ मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना बैठी रवां तेरे कोल रूह रजदा ना बैठी रवां तेरे कोल रूह रजदा मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना मुर्शिद आस पुजावे भेला खैर दावे मुर्शिद आस पुजावे भेला खैर दावे मुर्शिद आस पुजावे ओ मुर्शिदा सुपुजावे मुर्शिदा सुपुजावे ओ मुर्शिदा मुर्शिद आस पुजावे भेला खैर दावे मुर्शिद आस पुजावे भेला खैर दा सांप माही मिलाटे बस चलदा मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना बैठी रवां तेरे कोल रूह रजदा ना बैठी रवां तेरे कोल रूह रजदा मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना मैनू तेरे जिया सोना होने लभदा ना मैनू तेरे जिया सोना होने लभदा वाह सही वाह सारंग साहब छा अच्छा, गाल ये गाने गाने में मूंखे लगे तो तव्हां मैसेज ॾिनो आहे कंहिंखे साईं मैंने वाकई तेरे वाकई जिया सोना होर लभदा ना अच्छा तव्हां सिंधी आहियो पर तव्हां मतिलबु पंजाबी सॉन्ग आहे मुंहिंजे ख़्याल में ॾाढो तव्हां मतिलबु क्लियर पंजाबी तव्हां जेके वर्ड्स जेके बिल्कुलु चिटा जीअं चवंदा आहिनि न लफ़्ज़ उहे तव्हां कढिया आहिनि तमामु बहितरीन ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे आर्टिस्ट खे जेको आहे हर ज़बान अगरि जेके बि जंहिं बि ज़बान में कलाम ॻाए थो त उहा प्योरिटी अचणु घुरिजे ऐं कॉलर्स बि असां सां मौजूदु आहिनि ऐं उहे बि एप्रिशिएट कंदा तव्हांखे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम
साईं छा हाल आहे? केरु पिया ॻाल्हायो? मुंहिंजा भाउ किथों पिया ॻाल्हायो? साईं ज़िलो नवाबशाह शहर सचमेल का ज़फर मरी। ज़िलो नवाबशाह मां ॻाल्हाइनि पिया त पोइ कोमल तव्हां पाण ई ॻाल्हायो। हा मुंहिंजे शहर खां ॻाल्हायो पियो आहे। कीअं आहियो अदा? ठीकु आहियो? अॼु खे लॻो पियो तव्हांजी दुआ सां ॿुधायो खे लॻो पियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजे अॻियां जेको आहे वेठी आहियां। ॾिसो पिया तव्हां ॿुधायो कीअं आहियो? जी अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾिसी आहियो होटल ते वेही करे। अच्छा अॼु फनकार तमामु बहितरीन आहे। वाह साईं वाह। फनकार सां ॻाल्हाइणु चाहींदव? जी सी जी ॻाल्हाइणु चाहींदासीं। जी जी ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम साईं। कीअं आहियो साईं? ख़ुशि आहियो? साईं खे लॻो पियो तव्हां ॿुधायो? अलाह जा करम साईं। तव्हां पंहिंजो ॿुधायो? ख़ुशि आहियो? तव्हांजो महिरबानी साईं असांखे ॾिसो पिया। जी साईं खे लॻो पियो। साईं तव्हांखे हिकिड़ो सवाल आहे। हुकुम साईं। साईं कॾहिं मास्टर मंज़ूर सां तव्हांजी मुलाक़ात थी? मास्टर मंज़ूर सां हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी मुलाक़ात थी। साईं अॼु हुन जेको गीत ॿुधाइजा तव्हांखे जेको यादि हुजे। हाज़िर हाज़िर साईं हाज़िर हाज़िर हाज़िर। साईं महिरबानी लख थोरा। महिरबानी साईं महिरबानी। महिरबानी महिरबानी भाउ महिरबानी। महिरबानी महिरबानी। नवाब शाह ॾांहुं कॉल हुई, मां चयुमि त कोमल बि नवाब शाह सां तालुक़ु रखनि था त मां चयुमि कोमल पाण ई ॻाल्हाइनि ऐं माशाल्लाह। अच्छा मां सारंग साहब खां सवाल पुछणु चाहियां थी हिकिड़ो त तव्हांजी पहिरीं जेकी परफॉर्मेंस हुई लाइव कंहिं मतिलबु इवेंट्स में तव्हां कई हूंदी, उहा पहिरीं परफॉर्मेंस तव्हां कॾहिं कई ऐं किथे कई? अच्छा पहिरीं जेकी मुंहिंजी महफ़िल पंहिंजे ॻोठ मुंहिंजे भाउ जी शादी हुई उते मूं ॻायो। पहिरियों कलाम इहो मूं ॻायो, मूंखे तुंहिंजी यादि जीअण नथी ॾे। वाह 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 वाह। इहो ज़िंदगीअ जो हिकिड़ो मुंहिंजो इहो पंहिंजो हिकिड़ो गीत मुंहिंजा समायल आहे। सही। इहो शुरूआति इन खां कई। मूंखे मौला शहनशाह जो क़सीदो पहिरियों यादि न हो। पोइ माण्हुनि मूंखे चयो त पहिरीं का शइ को क़सीदो बसीदो ॿुधाए। मैं साईं हीअ मुंहिंजे लाइ छा आहे साईं? मां खे वरी माण्हू चवंदा मूंखे थोरी नाराज़गी थींदी छो त मूंखे इहो कलाम यादि हूंदो आहे। मुंहिंजो उन टाइम ते मौक़ियो बि अहिड़ो हो। जी पोइ जिते किथे इहो कलाम माना इहो शुरूआति हूंदो मूंखे तुंहिंजी यादि जीअं नथी ॾे। शुरूआति मां इन सां थी ऐं पहिरीं महफ़िल मां पंहिंजे भाउ जे वियांह ते कई। साईं इन कलाम जो तव्हां 5 चकर ज़िक्र कयो, माना कुझु घणो ई तव्हांजो गहरो हिन सां रिश्तो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सुम्हणु नथी जे त माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे न। मूंखे तुंहिंजी यादि जीअं नथी ॾे। चलो इहो ब्रेक खां पोइ तफ़सील सां पुछंदासीं, इन सवाल ते ईंदासीं त भई इहो मतिलबु 5-6 चकर ज़िक्र छो थियो आहे। जी त ब्रेक वठण जी त दिलि न आहे चवंदी जॾहिं एॾी ख़ूबसूरत कचहरी थिए ऐं एॾा ख़ूबसूरत कलाम असांखे ॿुधण लाइ मिलनि, पर मजबूरी आहे ब्रेक वठण बि लाज़मी आहे। सो वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी साही जो। साही खां पोइ जल्द हाज़िर थींदासीं। वेलकम बैक ऐं वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे प्रोग्राम में। ऐं अॼु त असांजो जेको प्रोग्राम आहे इलाही ख़ूबसूरत थी रहियो आहे ऐं 4 चंड लॻी विया आहिनि असांजे प्रोग्राम में, छो त आर्टिस्ट ई एतिरा ख़ूबसूरत आया आहिनि, एॾा सुठा सुठा असांखे कलाम ॿुधाइनि पिया त दिलि जेकी आहे न बाग बहार थी वई मुंहिंजी। बाग बहार थी वई। बिल्कुलु मां सारंग भाउ जे लाइ इहो ई चवंदुसि त अलाह मौला तव्हांखे शादो आबाद रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हां डिज़र्विंग आहियो। माशाल्लाह कुझु आर्टिस्ट हूंदा आहिनि त माना तकड़ा कलाम थी वेंदा आहिनि, या पर तव्हां कोशिशि कई आहे त हर वैरायटी तव्हां असांखे ॿुधाई। बिल्कुलु। ऐं असांजे सिंध म्यूज़िक मंच में असां चाहियूं बि ईअं था जेके उहे आर्टिस्ट हुजनि माना हर शइ असांखे पेश करे। उर्दू गीत बि त भला असांजे पंहिंजे वतन जा आहिनि। वतन जा बिल्कुलु ईअं ई ॻाल्हि आहे। त सारंग भाउ मां इहो चवंदुसि त तव्हांजो काफ़ी एक्सपीरियंस रहियो आहे पंहिंजी ज़िंदगी में, कोई हिकिड़ो अहिड़ो मैसेज जेके नौजवान सिंगर पंहिंजी हिन मौसीक़ी में क़दम रखणु चाहिनि था उन हवाले सां कुझु असांखे ॿुधायो असांजे भाइरनि खे। बिल्कुलु तव्हां सही था चओ। मुंहिंजो इहो मैसेज आहे त जेके बि राग जे फील्ड में अचनि था जी महिरबानी करे उस्ताद वठो, उस्ताद खां सिखो। जी शागिर्द थींदव त उस्ताद बि थींदव। सही ॻाल्हि आहे। शागिर्द माण्हू न थींदो त उस्ताद कॾहिं बि न थींदो। बिल्कुलु। ऐं तबियतनि जे हवाले सां बि का ॻाल्हि ॿुधायो। तबियत माना जेसीं ताईं नरम तबियत न थींदी सिखी न सघंदा। हाजी हुजे माना उते निवृत हुजे ऐं ईअं न त ॿाहिरां मोहबत हुजे वरी अंदरि माना ॿी ॻाल्हि हुजे, इहो बि न सिखी सघंदो। दिलनि जा राज़ अलाह ॼाणींदो आहे। सही ॻाल्हि आहे। महिनत कंदा ईंदा ज़ाहिर थींदी ईंदी। ॾाढो सुठो मैसेज तव्हां ॾिनो आहे। त हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? हिकिड़ो तमामु सुठो गीत आहे मुंहिंजो पाड़ेसिरी आहे आलम फुलपुटो, यारी तुंहिंजी मतिलब जी यारी। वाह वाह वाह। मतलबी यारां कंदो कूड़ो प्यारो, आज़माए ॾिठो 100 वारी तुंहिंजी मतिलब जी। साईं सॼियूं तव्हां मुंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं था ॿुधायो, सभु मतलबी दोस्त मिलिया आहिनि मूंखे। नेठ सचा थींदा साईं। चलो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हिकु ॾुखाइने पंहिंजा
ॿियो तूं बि ॾुखाई यार गुरबत ॾिसी दोस्तनि आछनी कयो धार दिल पर कर वीचार दुखिया दिल जे हालते ओ यारी तुझी मतलब जी यारी 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 मतलब यारू मां कंदो कूड़ो प्यार मां मतलब यारू मां कंदो कूड़ो प्यार मां आसमान थो सवारी तुझी मतलब जी यारी ओ यारी तुझी मतलब जी यारी धोखो कब प्यार में ना है धोखो आए धोखो कब प्यार में ना है धोखो धोखो कब प्यार में ना है धोखो सच चवा तो की नवना तो सच चवा तो की नकना तो न कही वफादारी तुझी मतलब जी यारी तुझी मतलब जी यारी मतलब प्यार मां कंदो कूड़ो प्यार मां मतलब प्यार मां कंदो कूड़ो प्यार मां आसमां ॾिठो सवारी तुझी मतलब जी यारी तुझी मतलब जी यारी सोनू नागे पितल कने थियो सोनू हाय सोनू नागे पितल कने थियो सोनू नागे पितल कने थियो सोनू असलु हकीकत कुड़ी थी मोहब्बत असलु हकीकत कुड़ी थी मोहब्बत रोज़ो करी थो अज़ारी तुझी मतलब जी यारी ओ यारी तुझी मतलब जी यारी मतलब यार मां कंदो कूड़ो प्यार मां मतलब यार मां कंदो कूड़ो प्यार मां आसमां ॾिठो सवारी तुझी मतलब जी यारी ओ यारी तुझी मतलब जी यारी तुझे अगियां कयो सिरहास तुझे अगियां कयो सिरहास तुझे अगियां कयो सिरहास चवे फुल पोटो कदुर न क्यों तो चवे फुल पोटो कदुर न क्यों तो दरता आलिमा खे धिकारी
तुझी मतलब जी यारी ओ यारी तुझी मतलब जी यारी मतलब यारुआ कंदो कूड़ो प्यारुआ मतलब यारुआ कंदो कूड़ो प्यारुआ आसमान डिठो सवारी तुझी मतलब जी यारी ओ यारी तुझी मतलब जी यारी यारी तुझी मतलब जी यारी मतलब यार वाह 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 साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह सारंग साहब इहा हक़ीक़त आहे अॼुकल्ह जेकी यारी आहे न वाकई मतिलब जी आहे। मतिलब जी यारी बिल्कुलु बिल्कुलु मतलब जा सभु माण्हू न यार केरु थो कंहिंजे लाइ मरे सारंग भाउ वॾी ख़ुशी थी तव्हां सां अॼु मिली करे तव्हां असांजे मंच ते आयो प्रोग्राम में आयो ॾाढो ख़ुशि थियासीं दिलि बाग़बां थी वई ऐं यकीन कयो सभु असांजा आर्टिस्ट जेके बि महिमान ईंदा आहिनि ॾाढो मज़ो ईंदो आहे पर कुझु आर्टिस्ट अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंसां घुली मिली करे असां ॻाल्हाए सघंदा आहियूं ऐं तव्हां सां थोरी खेचल बि कईसीं चिटचेट बि कईसीं पर तव्हां पाण एतिरा प्यारा आहियो जो कंहिं ॻाल्हि खे माइंड न कयो तव्हां न न साईं बिल्कुलु ऐं अगरि तव्हां माइंड कयो आहे त अञा वधीक खेचल कयूं आहे उन करे असां चिप बलायो न हुआ साईं बिल्कुलु ऐं मां ॿी हिकिड़ी ॻाल्हि नाज़रीन सां चवण थो चाहियां त ॾिसो दुनिया फ़ानी आहे त कुझु दोस्त असांजा हिन दुनिया मां विछड़ी विया आहिनि सुधीर मीराली साहिब जी मां ॻाल्हि कंदुसि त कल्ह उन्हनि जो इंतकाल थियो आहे उनखां अलावा जेको असांजा को होस्ट हिते रही चुका आहिनि मतिलबु असांजे एक्स होस्ट मां चवंदुसि सोनू कुमार साहिब जे वालिद साहिब जो बि इंतकाल थियो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि सभिनि खे यादि कजे ऐं अलाह साईं उन्हनि जे फैमिली खे सब्र अता करे ऐं ॿियो इहो आहे त सभु ख़ुशि हुजनि आबाद हुजनि जेके हयात आहिनि अलाह साईं उन्हनि खे वॾी ॼमार अता करे त साईं दुनिया आहे सभिनि खे यादि करिणो आहे जेके साथी आहिनि असांजा उन सां गॾु गॾु मां चवंदुसि त नाज़रीन तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो पंहिंजे बचनि जो पंहिंजी फैमिली जो ऐं इहो आहे आख़िरी गीत बि ॿुधणो आहे आख़िरी गीत बिल्कुलु ईअं नाहे वञणु ॾींदा वञणु ॾींदासीं बि न मां बिल्कुलु गीत ॿुधाईंदुसि मां इहो पियो अर्ज़ु कयां त पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं असांखे जीअं हर हफ़्ते सूमर ऐं अंगारो तव्हां प्यारु ॾींदव मोहबत ॾींदव पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे ईअं ई प्यारु ॾींदव ईअं ई मोहबतूं ॾींदव त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे मज़ीद भरपूर तव्हांखे एंटरटेन करे सघूं बिल्कुलु त वीदे वीदे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम जेका मां चईंदुसि त कोमल असां न न पहिरियां सारंग साहब का कलाम ॿुधंदासीं पोइ असां ॿुधाईंदासीं कलाम सारंग साहिब सां कलाम त मां चईंदुसि त 3-4 ॿुधाइनि पर छो जो हिकिड़ो एॾो कलाम आहे ख़ूबसूरत ॻाइनि था त दिलि चए थी त बार बार कुझु ॿुधिजे सारंग साहिब ॿुधायो को गीत बहितरीन हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहिंजो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहिंजो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहिंजो हुजे हुकुम तुंहिंजो हुजे मुल्क मुंहिंजो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहिंजो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहिंजो हुजे हुकुम तुंहिंजो हुजे मुल्क मुंहिंजो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहिंजो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे बस खुशन में हूँ जाऊँ गॾु घुमूं पिया फिरूं बस खुशन में हूँ जाऊँ गॾु घुमूं पिया फिरूं बस खुशन में हूँ जाऊँ गॾु घुमूं पिया फिरूं बस खुशन में हूँ जाऊँ गॾु घुमूं पिया फिरूं मुल्क तुंहिंजो हुजे तहक मुंहिंजो हुजे मुल्क तुंहिंजो हुजे तहक मुंहिंजो हुजे हुकुम तुंहिंजो हुजे मुल्क मुंहिंजो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहिंजो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे
तोखे मिले दर्द मूंखे थिए दुख तोखे मिले दर्द मूंखे थिए दुख तोखे मिले दर्द मूंखे थिए दुख तोखे मिले दर्द मूंखे थिए अख तुंहिंजी हुजे लुड़क मुंहुं जो हुजे अख तुंहिंजी हुजे लुड़क मुंहुं जो हुजे हुकुम तुंहिंजो हुजे मुल्क मुंहुं जो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहुं जो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहुं जो हुजे हुकुम तुंहिंजो हुजे मुल्क मुंहुं जो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे कॾहिं भागन वारो ॾींहुं मुराद थिए 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 चप तुंहिंजो हुजे चक मुंहुं जो हुजे चप तुंहिंजो हुजे चक मुंहुं जो हुजे चप तुंहिंजो हुजे चक मुंहुं जो हुजे हुकुम तुंहिंजो हुजे मुल्क मुंहुं जो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहुं जो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे इश्क मुंहुं जो हुजे हुकुम तुंहिंजो हुजे मुल्क मुंहुं जो हुजे हुस्न तुंहिंजो हुजे साईं वाह 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 हाणे तव्हां बि का शइ ॿुधायो न साईं आख़िरी लाइन त कमाल करे छॾियो न माना बिल्कुलु ॿुधाईंदासीं असां बि तव्हांखे ऐं वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे नाज़रीन त उमेद था कयूं त हमेशह वांगुरु तव्हां अॼु जो प्रोग्राम बि जेको आहे भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो हूंदो ऐं सभिनि जी वॾी महिरबानी ऐं ढोलक नवाज़ जेके आहिनि उन्हनि जी बि वॾी महिरबानी जी जी भाई सारंग भाउ तव्हांजी बि वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में आया हो ॾाढी ख़ुशी थी असांखे प्रोग्राम कंदे तव्हां सां मिली साईं तव्हांखे वरी ज़रूरु घुराइबो बिल्कुलु बिल्कुलु अगेन तव्हांखे वरी घुराईंदासीं ऐं थैंक यू सो मच तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी तव्हां आया हो ऐं नाज़रीन वक़्तु जेको आहे जेको पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे वेंदे वेंदे असां तव्हांखे कलाम ॿुधाईंदासीं ऐं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त वरी नेक्स्ट वीक असां तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं हिकु नए प्रोग्राम सां गॾु हिकु नए आर्टिस्ट सां गॾु तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़ तू मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां तो करे छॾिया तूं मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾिया हो मां त मिंथ थो करे छॾिया हिकु त कंहिं सां दिलि न लाइजे
पोइ निभाइजे हिकु त कंहिं सां दिलि न लाइजे त पोइ निभाइजे निभाइजे त जी जवां निभाइजे त जी जवां मौत मिंथ तो करे छॾियां ओ मौत मिंथ तो करे छॾियां तूं मनी मनी न महिरबान तूं मनी मनी न महिरबान अर्ज़ तो करे छॾियां ओ मां त अर्ज़ तो करे छॾियां बुखारिया गरीब बस अजीब है गरीब हाँ बस अजीब है गरीब हाँ मात मिंथ तो करे छॾियां ओ मात मिंथ तो करे छॾियां तूं मनी मनी न महिरबान मनी न महिरबान मां त अर्ज़ तो करे छॾियां ओ मां त अर्ज़ तो करे छॾियां मां त अर्ज़ तो करे छॾियां मां त अर्ज़ तो करे छॾियां सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।